लॻो जंहिं करे केतिरा जोधा ज़मीन ते लेटंदा हुआ। शत्रुघ्न बि परियां क्रोध कंदो हुन दैत जे अची साम्हूं बीठो। महाबली लवणासुर हुनजे छातीअ में उहो त्रिशूल अहिड़ो त जोर सां आयो जो शत्रुघ्न फेरी खाई ज़मीन ते किरी पियो। यावर रामचंद्र की ऐं दैत हिकदमि तलवार हथ में खणी मूर्छा थियल शत्रुघ्न ॾांहुं दौड़ियो। इहो हाल ॾिसी सुबाहु अहिड़े त जोर सां गदा फेराए जो लवणासुर जो रथ पुरजा पुरजा थी पियो। बेशुमार सेना ऐं दैत जो सारथी मारिजी वियो। रथ में किरंदे लवणासुर पहिरियां ई त घबराइजी वियो, पर पोइ जल्दी पाण संभाले वरी रणभूमि में काए पियो। थोरी देरि खां पोइ शत्रुघ्न होश में आयो ऐं सुजाग थी हेॾां होॾां विञाइण लॻो। देवताउनि खे व्याकुल ॾिसी शत्रुघ्न हिकदमि श्री रामचंद्र जे ॾिनल बाण जो किलो चाढ़ियो ऐं भॻवान जे चरण कमलनि जो ध्यानु धरे उहो बाण अहिड़ो त तेज रफ़्तार में सजाई जो हिकदमि वञी लवणासुर दैत जे छाती में लॻो। बोल सियावर रामचंद्र की ऐं हुनजो हिरदो हिकदमि फाटी पियो ऐं प्राण पिशेरू हिन पंचभूत शरीर मां उॾामी वियसि। लवणासुर जो मौत ॾिसी देवताऊं ॾाढो प्रसन्न थिया। आकाश में बोल सियावर रामचंद्र की जय मनाई गुरनि गुरनि जी वर्खा करण लॻा। जॾहिं केटब ऐं जामक दैत पंहिंजे मालिक जो मौत ॾिठो तॾहिं महाभारी गर्जनाऊं करे पथरनि जूं छिपूं किरण लॻा। सुबाहु बि हिमत करे तीरनि जी अहिड़ी वर्खा शुरू कई जो हुननि छिपियुनि सां फिरी वारीअ जा जड़ा थींदा विया ऐं नारायणी बाण हणी केटब जी सॼी बाह कपे विधाई। तॾहिं उहो दैत वात फाड़े सुबाहुअ खे गिड़काइण लॻो, पर सुबाहुअ चालाकी करे तलवार जे हिकिड़े ई वार सां हुनजो सिर धड़ खां धार करे छॾियो। बोल सियावर रामचंद्र की होॾां रूप केतु वरी जामक जो अंत आंदो। पोइ त सभई राक्षस दुष्ट दैत पंहिंजो पाण बचाए ईअं थी भॻा जीअं खारीअ हेठां कांव भॼंदो आहे। बसि पोइ त देवता हुनजे ख़ुशीअ जी कंदा। देवताउनि जे ख़ुशीअ जी का हद न रही। आकाश मां जय जय जी धुन थियण लॻी। रघुनाथ जे सॼी सेना ते गुलनि फुलनि जी वर्खा थियण लॻी। महाराजा इंद्र बि भॻवान रामचंद्र जी स्तुति कई। गुरु बृहस्पति बि पंहिंजे सभिनीनि देवताउनि खे साण वठी अयोध्यापुरी में अश्वमेध यज्ञ ॾिसण लाइ रवानो थियो। रामचंद्र की लवणासुर खे जीते शत्रुघ्न हुते हिकिड़ा 2 सुंदर नगर ठहिराया ऐं हुतां जो राज पंहिंजनि ॿिन्हिनि पुटनि खे ॾिनो ऐं राजनीतिअ जो उपदेश करे अॻिते रवानो थियो। लवणासुर खे जीते शत्रुघ्न हुते हिकिड़ा 2 सुंदर नगर ठहिराया ऐं हुतां जो राज पंहिंजनि ॿिन्हिनि पुटनि खे ॾिनो ऐं राजनीतिअ जो उपदेश करे अॻिते रवानो थियो। शत्रुघ्न शत्रुघ्न जी सेना वठी शाम पण घोड़े ते पोइतां घणेई वॾा वॾा शहर घुमंदो वियो। सभिनी राजाउनि खे आण मञाईंदो जे दिग्विजय कंदो। महर्षि वाल्मीकि वारे भयंकर वन मां अची लॻियो। उन वक़्तु माता माता सीता जा ॿई बलवान बालक लव ऐं कुश मुनिनि जे वेस में उते अची पहुता। शाम कण घोड़ो सोननि संगनि सां सिंगारियल ईंदो ॾिसी हुनजे मथे ते ॿधल पत्रिका पढ़ियाऊं। लव क्रोध करे हिकदमि उन्हीअ घोड़े खे हिकिड़े वण सां ॿधी छॾियो। पोइ ॿई जोधा धनुष बाण खणी ऐं कमर में तीर ॿधी युद्ध करण लाइ तयार थी आया, पर घोड़े जा रक्षक जे पोइतां पिए आया। उन्हनि ॿिन्हिनि बालकनि खे मुनि कुमार ॼाणी क्रोध करण खां रोकियो ऐं निम्रता सां चयो त हे वीरो, तव्हांजा माता पिता धन्य आहिनि जिन खे तव्हां जहिड़ा बलवान योद्धा ॼावा आहिनि। हाणे वधीक वक़्तु न तरसायो ऐं शाम कण घोड़े खे छोड़े छॾियो। जेॾां आया आहियो तेॾां हलिया वञो। उन्हनि बहादुर बालकनि चयो त भाई, तव्हां जॾहिं लड़ाई करण लाइ तयारी थी निकिता आहियो, पोइ इन तरह निजारू करे पंहिंजे खत्री वंश खे कलंकित छो था करियो? जॾहिं तव्हांजी अहिड़ा निर्बल ऐं कमज़ोर नज़र था अचो, तव्हांजे घोड़ो जो मालिक कहिड़ो बलवान हूंदो?
हाणे जेकॾहिं पाण खे सूरवीर था सम्झो त हिकदमि लड़ाई करे असां खां ही शाम खां घोड़ो छॾायो या त माट करे घोड़ो हिते छॾे हथे खाली ताड़ियूं वॼाईंदा जाओ। कंवर रामचंद्र की उन्हनि ॿिन्हिनि बालकनि जा इहे सुईअ खां बि वधीक चुमंदड़ वचन ॿुधी उन्हनि जे बालक अवस्था जो को वीचार न करे सॼी सेना मथनि खाए पई। तॾहिं बहादुर लहो अहिड़ा त जोरदार तीर लाया जो बेशुमार सेना जे शरीरनि मां रत जूं नदियूं हिला करे वहण लॻियूं। उन्हनि बालकनि जी नंढड़ी अवस्था ऐं वॾी बहादुरी ॾिसी केतिरनि ई महांगी जवानियूं भॼी अची शत्रुघ्न खे चयो त महाराज ॾिसो त हली ॿिनि बालक ऋषि पुत्रनि शाम कण घोड़े खे वण सां ॿधी असांजी बेशुमार सेना खे घायल कयो आहे। शत्रुघ्न क्रोध करे हिकदमि अॻिते वधी आयो, पर जॾहिं हुननि जी नज़र ॿिनि नंढड़नि बालकनि ते पई तॾहिं हुननि खे ऋषि पुत्र ॼाणे न्याय निमरता सां चवणु लॻो त हे हंस समान ऋषि बालको, कृपा करे असांजे घोड़े खे छोड़े छॾियो ऐं टपंदा कुॾंदा घर वञी आराम असां सूरज अची तव्हांजे चरण कमलनि जी शेवा करे पंहिंजो जनम सफल करणु चाहियूं। शत्रुघ्न खे निजारीअ सां ॻाल्हाईंदो ॾिसी ॿिन्हिनि बालकनि टोके चयो ॿुधायो तव्हांजो नालो छा आहे, कहिड़े देश जा राजा आहियो, ही सोननि संजनि सां सिंगारियल घोड़े जो बन में वठी भिटकी रहिया आहियो, ॿुधायो त हिन जो मतिलबु छा आहे ऐं हीअ पत्रिका जो घोड़े जे मस्तक ते चुंबड़ाई अथव असां छाजे लाइ आहे। बालकनि जा तीरनि खां तिखा ताना ॿुधी शत्रुघ्न त कंधु खणी हेठि कयो ऐं बालकनि खे धमकाइण लाइ हिकदमि सेना खे हथियार खणण जी आज्ञा ॾिनाई ऐं मुश्कण बि लॻो। तॾहिं लव चयो महाराज इहे धमकियूं वञी तिन गिदड़नि खे ॾियो, छा शेर बि कॾहिं ताड़ी वॼाइण सां भॼी वेंदा आहिनि। एतिरो चई महर्षि वाल्मीकिअ जे चरण कमल जो ध्यानु धारे लव धनुष बाण हथ में खयो ऐं सभिनी खे ॾिसंदे ॾिसंदे शत्रुघ्न जे सारथी खे मारे विधाई ऐं रथ भॼी पूजा करे छॾियाई। पोइ हिक ॿिए जे मथां भयंकर बाणनि जी बरसाति वसाइणु लॻो। केतिरनि जूं जंगूं बाहूं सिर ऐं धड़ मूरीअ जे कटर वांगुरु पृथ्वीअ ते किराइणु लॻो। जन खे सूर गीदड़ ऐं ॿिया मांसाहारी पशु खाई ख़ुशि थी नचणु टपणु लॻा। कुझु बि पंहिंजे बहादुरीअ खां कीन घटायो उहो बि हिक ॿिए मथां तीर जा वस्कारा कंदो रहियो। नेठि शत्रुघ्न खे बेहोश करे ज़मीन ते लेटाए छॾियऊं। इहो हाल थी घणेई कायर उतां भॼी श्री रामचंद्र वटि अयोध्या में आया ऐं चवणु लॻा त हिन आदि ॿिनि ऋषि बालकनि असांजी बेशुमार सेना मारे शाम खां घोड़ो ॿधी छॾियो आहे। शत्रुघ्न खे बि बेहोश करे छॾियो अथनि। श्री रामचंद्र इहा ॻाल्हि ॿुधी कुझु दुखी थी लक्ष्मण खे घणी सेना ॾेई उॾाई रवानो कयो ऐं चयो त भाउ मुंहिंजी मर्ज़ी आहे त तूं पंहिंजे बल सां उन्हनि ॿिन्हिनि ऋषि कुमारनि खे पकड़े हिते वठी अच। उन्हनि खे कंहिं बि हालत में न मारिजे छो त ऋषि कुमारनि खे मारण